अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां नूर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं तालका भिरिया खां अलीज़मा कलोड़े जी। नादरा हाफ़िज़ रिश्वत जो गढ़ बणिजी वई, गरीब अवाम सख़्त परेशान। ख़बर मूजिब भिरिया सिटी नादरा हाफ़िज़ में रिश्वत एवज़ माण्हुनि खे टोकन कढी ॾिना था वञनि। गरीब अवाम परेशान आहे। भिरिया सिटी नादरा हाफ़िज़ में वेठल टोकननि ते कॉल ज़रिए टोकन कढण लॻा। परे परे खां आयल अवाम परेशान दरपदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। अवाम ईंदड़ अवाम मीडिया खे ॿुधायो त असां हिते जॾहिं बि आया आहियूं भिरिया सिटी नादरा हाफ़िज़ में त जेतिरा टोकन ॿुधाया वेंदा आहिनि त ओतिरा माण्हू हिते मौजूदु न हूंदा आहिनि। हिते कॉल ज़रिए भिरिया सिटी नादरा हाफ़िज़ टोकन पई कढे। असां ग़रीब ख़र्च करे हिते था पहुचूं त वरी मायूस थी वापसि था वञूं। आख़िर ग़रीब अवाम केतिरो ज़ुल्म बर्दाश्त कंदो। नादरा में वेठल हाफ़िज़रनि खे केतिरा भेरा असां शिकायतूं कयूं आहिनि, पर इहो बि उन्हनि टोकननि कढण वारनि सां मिलियल आहे। हिननि वस वारनि खे अपील कंदे चयो त हीउ सिस्टम बंदि करायो वञे त टोकन पैसनि एवज़ कढिया वञनि था ऐं ग़रीब अवाम परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारींदो वते थो। हिननि DC नौशरो फिरोज़ खे अपील कई आहे त नादरा हाफ़िज़ भिरिया सिटी अमले जी इंक्वायरी कई वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।